अस्सलाम वालेकुम। मां प्रोफेसर इरफान, प्रिंसिपल उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू। रोज़ाना के बुनियाद ते पंहिंजे कॉलेज के अंदर जेके भी क्लास हलंदा आहिनि, प्रैक्टिकल हलंदा आहिनि, जेके भी एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि उनखे रोज़ाना के बुनियाद ते तमाम सोशल मीडिया ते, फेसबुक ते, ट्विटर ते, इंस्टाग्राम ते शेयर कंदो आहियां। रोज़ाना के बुनियाद ते शेयर करण जो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे त असीं पंहिंजे इदारे जे अंदरि उहे सभु एक्टिविटीज़ जेके गवर्नमेंट जे तरफ़ां असां ते लागू कयल आहिनि उन्हनि सभिनी अमलनि खे असां एक्सरसाइज़ कयूं था। पर जेके वालदेन, सिविल सोसाइटी, शागिर्दनि जे तरफ़ां जेकी असांखे मोट मिलणु खपे, जेको रिस्पॉन्स अचणु खपे, उहो तमामु जेको आहे सो एवरेज खां बि हेठि आहे। त इन हवाले सां शेयरिंग करण जो जेको बुनियादी मक़सदु हूंदो आहे, आउं सम्झां थो त रोज़ु साॻा क्लास ॾेखारणु, साॻी असेंबली ॾेखारणु अव्हांखे बोर कंदी हूंदी। पर मुंहिंजे नुक़्ते नज़र सां हिकु शइ जो मैसेज जेको असीं चाहियूं था त अव्हां ताईं पहुचे, उहो मैसेज इहो आहे त अव्हां जा तइलीमी इदारा हलनि था, उन्हनि तइलीमी इदारनि जे अंदरि क्लास हलनि था, प्रैक्टिकल हलनि था, ऐं खोड़ सारा शागिर्द उन इदारे जे अंदरि अचनि था। जेके नथा अचनि उहे पंहिंजो लॉस कनि था, पंहिंजे वक़्त जो ज़ियान कनि था, पंहिंजे पीउ माउ जो उमेदुनि जो ज़ियान कनि था। हीउ वक़्तु आहे स्पेशली 11 ऐं 12 क्लास जा जेके बि शागिर्द आहिनि उन जे लाइ हीउ हिकिड़ो अहिड़ो बहितरु वक़्तु हूंदो आहे जिथे उनखे तयारी जा जेके बि मरहल आहिनि उहे असीं कॉलेज जे अंदरि मुकमल करायूं था। कॉलेज जे अंदरि न सिर्फ़ु क्लास हलनि था, कॉलेज जे अंदरि न सिर्फ़ु टेस्टूं थियनि थियूं, कॉलेज जे अंदरि न सिर्फ़ु उन्हनि जा जेको आहे सो मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थियनि था, पर कॉलेज जे अंदरि असां कैरियर काउंसलिंग जे हवाले सां ऐं एंट्री टेस्ट जे हवाले सां मुख़्तलिफ़ क्लास पिणु वक़्तनि वठंदा रहूं था, जंहिंसां ॿार जी ग्रोथ थिए थी, उनजी ज़हनी ग्रोथ थिए थी, उनजी अंडरस्टैंडिंग जेको आहे सो तालीम लाइ बहितरु थिए थी। त हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश आहे त ताउन कयो, उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे हर मैसेज खे अहम सम्झो ऐं उन ते रिस्पॉन्स कयो। कॉलेज अचो, अव्हां जे शागिर्दनि जा, अव्हां जे ॿारनि जा जेके मसइला आहिनि असीं उन में संजीदगी सां पंहिंजो भरपूर हिसो वठंदासीं ऐं उनखे हल करण जी कोशिशि कंदासीं। मूं हमेशह इहो ई चाहियो आहे त सोसाइटी जे तरफ़ां असांखे रिस्पॉन्स मिलणु खपे, वालदेन जे तरफ़ां रिस्पॉन्स मिलणु खपे, शागिर्दनि जे तरफ़ां एतिरो रिस्पॉन्स मिलणु खपे त उन जा जेके बि मसइला आहिनि उहे हिकु दफ़ो संजीदगी सां असां वटि अचनि, असां सां वेहनि, असां सां कचहरियूं कनि, पंहिंजा मसइला ॿुधाइनि, जेके अकेडमिक साइड जा आहिनि उहे असीं हल कयूं। पाकिस्तान ज़िंदाबाद।